जेसी ताईं गुल परी उन्हनि जे हवाले नथी कई वञे तव्हांखे 1000 बार सोचण घुर्जे हा ककर शविंदा लाश थोड़ी कढींदासीं तव्हांखे झुकाइण थो चाहे ये तो थी सघे इएं जो मुराद मुंहिंजे फ़ैसिले जी बनकरी करे मां थो ॻाल्हायां मुराद वारनि सां छोकिरी ॾिनऊं त ठीकु आहे मंसूर ख़ान तव्हांखे कॾहिं बि झुकाए नथो सघे। अस्सलाम वालेकुम महातरीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड जी पूरी अपडेट तव्हां शेयर कंदा आहियूं। दोस्तों पोइ किसे मां तव्हांखे ॿुधायो त राज़न ऐं मुराद वारा चिड़ंदा ऐं ख़ासि करे ककर जेको आहे राज़न सां गॾिजी करे जेको आयो आहे पंहिंजी घरवारी वठणु, उहो मुराद ते वॾो चिड़ंदो जॾहिं हू चवंदो ॿ टे ॾींहं सब्र कयो। इन ॻाल्हि ते ज़िद पइजी वई आहे ऐं ॾिठो तव्हां त हथियार हिक ॿिए ते सिधा बि कयूं। हाणे छा थींदो दोस्तों, अचण वारी एपिसोड में इहे हथियार हिक ते इन लाइ सिधा कंदा आहिनि त छोकिरी वापसि कई वञे गुलपरी ऐं मुराद वार्निंग ॾींदो आहे त तव्हांखे ज़रूरत कीअं थी मुंहिंजे मथां हथियार सिधा करण जी, ऐं हू सचाई मुराद न आहे ॿुधाईंदो, लिकाईंदो आहे सचाई ऐं सॼे ॻोठ में गुराम अची वेंदो आहे। इहा ख़बर मंसूर ख़ान खे बि पइजी वेंदी आहे। मंसूर ख़ान इहा ॻाल्हि कंदो त भञकड़ी कीअं कई मुराद मुंहिंजे फ़ैसिले जी ऐं उनखे ज़रूरत कीअं थी। पोइ हैदर उन खे चवंदो आहे थोरी सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे, मतां राज़न वारनि काड़ी हरकत कई हुजे तॾहिं इहो क़दम मतां मुराद खयों हुजे। इहे जो हितां मोटी वेंदा सिधो वञी शाहनवाज़ ख़ान सां मिलंदा ऐं शाहनवाज़ ख़ान खे हाणे मौक़ो मिलंदो मुराद खे झुकाइण जो। उहो इहा ई ॻाल्हि कंदो त कीअं ज़रूरत थी मुराद खे, ऐं मंसूर ख़ान मुराद सां ॿधल आहे तॾहिं तव्हां सां धोखो कयो वञे थो, तव्हांखे झुकाइण जी कोशिशि कई वञे थी। राज़न ककर वारनि खे अञा भड़काए छॾींदो। शाहनवाज़ ख़ान चवंदो हलो त मां हलां थो मुराद वटि ऐं जेको आहे इहो तव्हांखां वठी ॾियां थो संग, हलूं त न त घर में किरंदासीं। पोइ इहा तयारी करे मुराद वारनि ॾे वेंदा आहिनि। मुराद बि पूरी तयारी सां पाण वटि वेठो हूंदो आहे।